अगड़ा भरसा सोभोदेरो थाने जे हद ॻोठ आलिम तुनियो जो रहवासी मोहम्मद मिठल तुनियो अगड़ा प्रेस क्लब ते पहुची एहतजाज कंदे पुट जे ज़ुल्मनि जी ॻाल्हि करे रोई वेठो। सहाफ़ियनि अॻियां दाहींदे लाचार पीउ चयो त मुंहिंजो पुटु नौशाद नाफ़रमानी जी हद करे छॾी आहे। मूंखे केतिराई दफ़ा मारण जी कोशिश कई अथनि। मूं मथां हमला करे थो। मुंहिंजी जान खे ख़तरो आहे। हू बिना कंहिं जवाज़ जे मूं सां विढ़े थो। हुन पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ शादी कई आहे जंहिंसां हू गॾु रहे पियो, जंहिंसां मुंहिंजो को तालुक़ नाहे। मूं पीउ जी इज़त त को न पियो करे, वेतर मूं सां विढ़े मूंखे धक पियो हणे। मां केतिराई चकर सोभोदेरो थाणे पुट जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ NC दाख़िल कराई आहे, लेकिन पुलिस हिन खां पैसा वठी हुन खे छॾे ॾिए थी। हुन SSP खैरपुर मलिक ज़फ़र इक़बाल ऐं ॿियनि वस वारनि खे अपील कई आहे त ख़ुदारा मुंहिंजी जान खे ख़तरो आहे। मुंहिंजे नाफ़रमान पुट नौशाद तुनियो खे थाणो में बंदि करे सख़्त सज़ा ॾिनी वञे।